उस्ताद अब्दुल लतीफ़ नुकुरज हिकु सबाजड़ो सचो खरो बेबाक ऐं महिनती उस्ताद हो, जंहिंजी सादगीअ सां टिमटार रहणी कहणी ऐं शागिर्दनि सां मुखातिब थियण जे तरीक़े खे विसारे नथो सघिजे। उस्ताद अब्दुल लतीफ़ नुकुरज ज़िले मीरपुर ख़ासि जे सिंधड़ी तालुक़े में हिकु नंढड़े ॻोठु गुलबेग नुकुरज जे काज़ी अहमद स्कूल में 20 सालनि ताईं पढ़ाईंदो रहियो। संदसि ख़िदमतूं सुनहरी अखरनि में लिखण को वधाउ न हूंदो। उस्ताद अब्दुल लतीफ़ तरफ़ां पढ़ायल हिकु हिकु अखर इल्म जे उन्हनि मोतियुनि जी आहे जेके ॾखण अमेरिका में मौजूदु ॿिनि पाण में मिलियल समुंडनि एटलांटिक ऐं पैसिफिक में वॾी महिनत सां मिलनि था, जिन खे याकूत ऐं मुरजान सॾियो वेंदो आहे। चवंदा आहिनि त उस्ताद ई क़ौम जी तरक़ीअ जा ज़ामिन हूंदा आहिनि ऐं हर सुधरियल क़ौम उस्ताद खे मथे जो ताज सम्झंदी आहे। उस्ताद अब्दुल लतीफ़ नुकुरज बि पंहिंजे तजुर्बे ऐं इल्मी क़ाबिलियत तहत सिंध जे नौजवाननि जो उत्साह बणियल रहियो ऐं संदसि उहे लफ़्ज़ अॼु बि यादि रखण जहिड़ा आहिनि त हिन दुनिया में मौजूदु कंप्यूटर, जहाज़, रेल गाॾियूं, बिजली ऐं रेडियो समेत हर शइ इंसान जे इल्म हासिलु करण वारी जुस्तजू जो नतीजो आहिनि। इहे लफ़्ज़ हिन दौर में हर माण्हूअ लाइ आम ॻाल्हि जिया लॻनि था, पर हिकु नंढड़े 6 या 7 वरनि जे ॿार लाइ वॾी अहमियत रखनि था। अल्लाह उस्ताद अब्दुल लतीफ़ नुकुरज खे पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मौलाए कायनात इमाम अली अलैहिस्सलाम, बीबी फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैह, इमाम हसन ऐं हुसैन जे सदक़े जन्नतुल फ़िरदौस में जॻह अता फ़रमाईंदो। आमीन सुम्मा आमीन।